नाज़रीन, खबरुनि जो सिलसिलो जारी। अवांखे तंगवाणी का ख़बर ॾींदा आहियूं। तंगवाणी में शहरी एहताज जे तरफ़ां बिजली जी अथरातु लोड शेडिंग ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी वई। रैली जी अॻुवाणी किफ़ायतुल्लाह खोसो, रब ॾिनो, मलक लोंग ऐं ॿियनि कई। रैली जाफ़राबाद रोड खां थींदे बस स्टैंड ताईं पहुती, जिथे धरणो हंयो वियो। रैली में वाबड़ा इंतज़ामिया ख़िलाफ़ शदीद नारेबाज़ी पिणु कई वई। इन मौक़े ते अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त तंगवाणी में बिजली लोड शेडिंग रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे। तंगवाणी में बिजली जी अथरातु लोड शेडिंग करे शहरियुनि जो जीअण जंजाल कयो वियो आहे। हिननि मुतालबो कयो त नायल SDO खे हटाए तंगवाणी जी बिजली बहाल कई वञे। 10 ॾींहंनि खां जेके मुसलसिल बिजली बंदि आहे त हिन टाइम ते वाबदा इंतज़ामिया खे ऐं असांजे हितां जे ज़िले कश्मीर जे चूंडियल नुमाइंदनि खे कुझु बि नज़र नथो अचे त भई अवाम तंगवानी हेॾो सारो तालुको आहे। अवाम सां जेको ज़ुल्म थिए थो इन जो केरु नोटिस वठे। असां सोशल मीडिया जे ज़रिए, प्रिंट मीडिया जे ज़रिए जेतिरो रूड़ूं कनि, जेतिरो असां दाऊं कनि, हितां जे कंहिं बि इंतज़ामिया सॼी नोटिस न वरितो। हाणे अवाम सजाग थी चुको आहे। अॼोकी रैली तव्हां ॾिसो पिया, अवाम निकिरी पियो आहे। तंगवाणी जो हिकु ठॻारो आवाज़ बणिजी आयो आहे। जेकॾहिं तव्हां असांखे बिजली न ॾिनी त पोइ असां पंहिंजो अॻिते जो लाइ अमल जोड़ींदासीं। इंशाअल्लाह असांजो मुसलसल तहरीकी हलंदी रहंदी। बिजली कोई भी 9 PM ने नोटिस नहीं लिया है। वो गुड्डू जो मुल्क के चैनों सूबों में बिजली सप्लाई करता है, तंगवानी में क्यों नहीं मिलती है? वो गुड्डू जो हर बलूचिस्तान के पंजाब में बिजली जा सकता है, तंगवानी क्यों नहीं मिल सकता है? ये हमारा गलती है जो हमने इलेक्शन में ऐसे MP MNA उठाए हैं। हम उनसे मुतालबा करते हैं। इस इलेक्शन में तो आपने वोट लेके गए, आगे इलेक्शन में आप सोचो भी नहीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।